بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। قاف والقرآن المجيد क़ाफ़ कसम आहे क़ुरान मजीद जो। بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب बलक इहे कुफ़ार अजब कनि था जो इन्हनि वटि उन्हनि मां रसूल अरबी तशरीफ़ फरमा थियो। पोइ काफ़रनि चयो ही अजीब शइ आहे। أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد छा जॾहिं असीं मरंदासीं ऐं मिटी थींदासीं पोइ वरी ज़िंदा थींदासीं, इहो मोटणु बईद आहे। قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ बेशक असांखे मालूम आहे जेको कुझु उन्हनि मां ज़मीन फुटाए थी ऐं असां वटि लोहे महफ़ूज़ आहे। بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج बलक इन्हनि हक़ खे कूड़ो सम्झियो जॾहिं उहो हुननि वटि आयो, पोइ इहे बेयकीनी जी सूरत हाल में आहिनि। أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج छा उन्हनि पंहिंजे मथां आसमान खे न ॾिठो जो कहिड़ी तरह सां उनखे बनायो ऐं उनखे सींगारियो ऐं उन में को सोराख़ न आहे। والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج ऐं ज़मीन खे असां पखेड़ियो ऐं असां उन में जबलनि खे खोड़ियो ऐं उन में असां हर क़िस्म जी ख़ूबसूरत सावक पैदा कई। تبصرة وذكرى لكل عبد منيب उन्हनि में इबरत ऐं नसीहत आहे हर उन बाने लाइ जेको रुजू कंदड़ आहे। ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد ऐं असां आसमान मां बरकत वारो मींहुं वसायो, पोइ असां उन सां बाग ऐं लाबारे वारा अनाज पैदा कया। والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج ऐं असां डिघनि खजनि खे पैदा कयो जिन जा छुगा तरतीब सां आहिनि, इहो बाननि लाइ रिज़्क़ आहे। ऐं असां मींहं सां गैराबाद शहर खे आबाद कयो ऐं अहिड़ी तरह तव्हांखे क़ब्रुनि मां कढियो वेंदो। كذبت قبلهم قوم نوح وأصحاب الرس وثمود وعاد وفرعون وإخوان لوط وأصحاب الأيكة وقوم تبع كل كذب الرسل فحق وعيد उन्हनि खां अॻ में नूह जी क़ौम ऐं रस वारा ऐं समूद ऐं आद ऐं फिरौन ऐं लूत जी क़ौम ऐं एकह वारा ऐं क़ौम तुबै जी इन्हनि सभिनी रसूलनि जी तकज़ीब कई, पोइ मुंहिंजे अज़ाब जो वाइदो सचो थियो। أفعينا بالخلق الأول بل هم في لبس من خلق جديد छा पोइ असीं पहिरीं मखलूक बनाए थकी पियासीं, बल्कि इहे नए सिर मखलूक जे पैदा करण में मशकूक आहिनि। ولقد خلقنا الإنسان ونعلم ما توسوس به نفسه ونحن أقرب إليه من حبل الوريد ऐं बेशक तहक़ीक़ असां इंसान खे तख़लीक़ कयो ऐं असीं ॼाणूं था जेको विसरे थो उनखे संदसि नफ़्स विझे थो, असीं उनखे संदसि रूह खां ज़्यादा क़रीब आहियूं। إذ يتلقى المتلقيان عن اليمين وعن الشمال قعيد जॾहिं ब किरामन कातिबीन लिखत कनि था जेके इंसान जे सॼे ऐं
खबे पासे वेठल आहिनि ما يلفظ من قول إلا لديه رقيب عتيد नथो उचारे उहो का ॻाल्हि मगर वटि निगरान फ़रिश्तो मौजूदु आहे وجاءت سكرة الموت بالحق ذلك ما كنت منه تحيد ऐं मौत जी सकरात हक़ सां ईंदी इहा उहा आहे जंहिंखां तूं ॿुधंदड़ भॼंदड़ हुए ونفخ في الصور ذلك يوم الوعيد ऐं सूर फूकी वेंदी इहो आहे अज़ाब जो ॾींहुं وجاءت كل نفس معها سائق وشهيد ऐं हर जान ईंदी उन सां गॾु हिकु हकलींदड़ ऐं गवाह हूंदो لقد كنت في غفلة من هذا فكشفنا عنك غطاءك فبصرك اليوم حديد बेशक तूं उन खां गफ़लत में हुए असां तोतां तुंहिंजो पर्दो खोलियो अॼु तुंहिंजी नज़र तेज़ आहे وقال قرينه هذا ما لدي عتيد ऐं हुन सां गॾु रहंदड़ मलाइक चवंदो हीउ मूं वटि मौजूदु आहे القيا في جهنم كل كفار عنيد अलाह ताला फरमाईंदो तव्हां ॿई जहन्नम में विझो हर इनकारी खे जेको सरकश हुजे مناع للخير معتد مريب जेको ख़ैर खां रोकींदड़ हद खां वधंदड़ शक कंदड़ हुजे الذي جعل مع الله إلها آخر فألقياه في العذاب الشديد जे अलाह ताला सां गॾु ॿिया महबूद बनाया पोइ तव्हां ॿई उनखे सख़्त अज़ाब में विझो قال قرينه ربنا ما أطغيته ولكن كان في ضلال بعيد उनजो संगती शैतान चवंदो हे असांजा रब असां हिन खे गुमराह न कयो पर उहो पाण परे वारी गुमराही में हो قال لا تختصموا لدي وقد قدمت إليكم بالوعيد अलाह ताला फरमाईंदो तव्हां झगड़ो मूं वटि न करियो ऐं बेशक मूं पहिरियां ई तव्हांखे ॾेजारियो ما يبدل القول لدي وما أنا بظلام للعبيد हिते मूं वटि का ॻाल्हि तब्दील न थींदी आहे ऐं न आऊं ॿारनि ते ज़ुल्म कंदड़ आहियां يوم نقول لجهنم هل امتلأت وتقول هل من مزيد क़यामत जे ॾींहुं असीं जहन्नम खे चवंदासीं छा तूं भरिजी वें ऐं उहा चवंदी छा कुझु ज्यादा आहे وأزلفت الجنة للمتقين غير بعيد ऐं जन्नत परहेज़गारनि खे वेझी कई वेंदी ऐं उहा परे कान हूंदी هذا ما توعدون لكل أواب حفيظ हीअ उहा आहे जंहिंजो वाइदो हर हिकु रुजू कंदड़ हदुनि जी हिफ़ाज़त कंदड़नि खां कजे थो من خشي الرحمن بالغيب وجاء بقلب منيب जेको बिना ॾिसण जे रहमान खां ॾिनो ऐं उन अलाह ताला ॾांहुं मुतवजह थींदड़ दिलि आंदी ادخلوها بسلام ذلك يوم الخلود हुकुम थींदो बेश्त में सलामती सां दाख़िल थियो इहो ॾींहुं हमेशह वारो आहे لهم ما يشاءون فيها ولدينا مزيد उन्हनि लाइ जन्नत में उहो हूंदो जेको उहे चाहींदा ऐं असां वटि मज़ीद आहे وكم أهلكنا قبلهم من قرن هم أشد منهم بطشا فنقبوا في البلاد هل من محيص ऐं उन्हनि मके वारनि खां अॻु में केतिरियूं ई क़ौमूं असां हलाक कयूं जेके पकड़ करण में उन्हनि खां वधीक हुआ पोइ उहे शहरनि में पंहिंजे फ़ाइदे लाइ खूब हलिया छा उन्हनि लाइ का जाइ पनाह जी थी إن
في ذلك لذكرى لمن كان له قلب أو ألقى السمع وهو شهيد बेशक इन में नसीहत आहे उन माण्हू लाइ जेको दिलि रखे थो या कन लॻाए थो ऐं उहो ध्यानु रखे थो ولقد خلقنا السماوات والأرض وما بينهما في 6 أيام وما مسنا من لغوب ऐं बेशक तहक़ीक़ असां आसमान ऐं ज़मीन खे ऐं जेकी कुझु उन्हनि ॿिन्ही जे विच में आहे उहो 6 ॾींहंनि में पैदा कयो ऐं असांखे का थकावट न पहुती فاصبر على ما يقولون وسبح بحمد ربك قبل طلوع الشمس وقبل الغروب पोइ रसूल अरबी तव्हां हुन ते सब्र करियो जेको इहो चवनि था ऐं तव्हां पंहिंजे रब जी तस्बीह ऐं तहमीद करियो सिज उभरण खां अॻु में ऐं सिज लहण खां अॻु में ومن الليل فسبحه وأدبار السجود ऐं राति जो पोइ उनजी तस्बीह पढ़ो ऐं निमाज़ खां पोइ बि तस्बीह पढ़ो واستمع يوم ينادي المناد من مكان قريب ऐं ध्यान सां ॿुधो उन ॾींहुं जॾहिं वेझड़ी जाइ खां पुकारींदड़ यानी हज़रत इसराफील अलैहिस्सलाम पुकारींदो يوم يسمعون الصيحة بالحق ذلك يوم الخروج उन ॾींहुं हक़ ते दाऊं ॿुधंदा उहो ॾींहुं आहे क़बरुनि खां निकिरण जो إنا نحن نحيي ونميت وإلينا المصير बेशक तहक़ीक़ असीं ॾियारियूं था ऐं असीं मारियूं था असां ॾांहुं मोटणु आहे يوم تشقق الأرض عنهم سراعا ذلك حشر علينا يسير उन ॾींहुं ज़मीन फाटी पवंदी उहे फौरन उन मां निकिरंदा उहो हशर यानी गॾु करणु असां लाइ आसान आहे نحن أعلم بما يقولون وما أنت عليهم بجبار فذكر بالقرآن من يخاف وعيد असीं वधीक ॼाणूं था जेको उहे ॻाल्हाइनि था ऐं रसूल अरबी तव्हां उन्हनि ते सख़्ती कंदड़ न आहियो पोइ रसूल अरबी तव्हां उन माण्हू खे क़ुर करीम सां नसीहत करियो जेको मुंहिंजे नाराज़ पे खां डिॼे थो